हजरत अब्बास बिन अब्दुल मुतलिब चए थो लम्मा वुलिद अखी अब्दुल्लाह वहुव असगरुना, जॾहिं मुंहिंजो भाउ अब्दुल्ला ॼाओ असां खां उमिरि में नंढो हुयो, कान फी वजहिही नूरुन यज़हरु कनूर शम्स, हजरत अब्दुल्ला जे चेहरे मज़ा ईअं नूर निकिरंदो जीअं सिज मज़ा नूर चिमकंदो। कंहिंमां? हजरत अब्दुल्ला जे चेहरे मां ईअं नूर निकिरंदो जीअं सिज रोशन चिमकंदो आहे। ऐं हजरत अब्दुल मुतलिब खे जॾहिं पोटो ॼाओ न हजरत अब्दुल्ला जो फर्ज़ंद अब्दुल मुतलिब हीअं भाकुर में खयो, भाकुर में खणी चए थो इन लिहाज़ल गुलाम लशअना, हिन मुंहिंजे बच्चे जो वॾो शान थींदो, दुनिया ॾिसंदी मुंहिंजे बच्चे मोहम्मद खे। जॾहिं साईं जिन जी विलादत थी न, अबो त पेट में हुया त अबो साईं हजरत अब्दुल्ला गुज़ारे वियो, पोइ ॾाॾे जे झोली में आया, पोइ हजरत अब्दुल मुतलिब साईं मक्के वारनि जी दावत कई, पूरे मक्के जा सनादीद कुरैशन जा सरदार अॻवाननि खे दावत ॾिनी। अब्दुल मुतलिब ख़ैर त आहे, अॼु वॾा वॾी दावत कई अथई, वॾा भत बाट कया अथई, ख़ैर त आहे। चई ॻाल्हि इहा आहे त मूंखे चंड जहिड़ो पोटो ॼाओ, मुंहिंजो बच्चो मूंखे ॼाओ, उनजी ख़ुशीअ में मूं ही दावत कई आहे। उन्हनि चयो त भला अब्दुल मुतलिब उहो पोटो असांखे ॾेखारींदे, कि हा मानी खाओ, तव्हांखे ॾेखारियां थो। जॾहिं सभिनी मानी खाई दंग कई, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे सब्ज़ रंग जे कपिड़े में वेढ़े खणी आया। जेॾी महिल मक्के जे माण्हुनि हज़रत सैयदना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो जलवो ॾिठो, हुज़ूर जन जो चेहरो पाक ॾिठो, त चवण लॻा त ही त को फ़रिश्तो आहे जंहिंजे चेहरे मज़ा नूर चिमकी रहियो। पोइ चऊं त नालो छा रखियो अथई? अब्दुल मुतलिब नालो छा रखियो अथई? चई हिन जो नालो रखियो अथई मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चऊं त पंहिंजे कबीले में जेके ॿिया नाला आहिनि, हारिसा, हशामा, उमिया आहे, अहिड़ो को नालो न रखी, ही नालो अनोखो नालो रखियो अथई। चई मूंखे हिन जे ॼमण खां अॻु में रब ॾेखारियो हो त ही बच्चो ॼमंदो जंहिंजी आसमाननि में बि तारीफ़ थींदी, ज़मीनुनि में बि तारीफ़ थींदी। मुहम्मद लफ़्ज़ जी माना आहे त जंहिंजी तारीफ़ खुटे ई न, तॾहिं हिन जो नालो मूं मुहम्मद रखियो। सुभान अल्लाह।